Hi guys, hi Manu. We are back. The very busy businessman is wearing a tie for you today. Oh my god, Naveen had a tie छो पाती थी. अॼु असां चङे हिकिड़े गहरे टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं त हुन जो मूंखे अटायर खणी अचिणो हुयो. अटायर माना पंहिंजी वेशभूषा. वेशभूषा. अॼु दादा कैरेक्टर में घुसी विया आहिनि. अॼु मूंखे तव्हां ईअं मां ॿुधो आहे. तव्हां मूंखे ॿुधाइण वारा आहियो. हे जॉनी डेप एंड एम्बर हर्ड जो मसइलो छा आहे? मूंखे कुझु ख़बर न आहे. मूंखे शुरू खां आखिणी ॿुधायो. ॾिसो, अगरि हाणे शुरू करणी अथव त पहिरियों त तव्हांखे इहो सम्झणो पवंदो जॉनी डेप आहे केरु. इहो वॾो मसइलो आहे. हो आहे न. हा, केरु अख आहे? ते पटी वारो. हा, पायरेट्स ऑफ कैरेबियन जो हीरो. मेन मूवी खे खणी बीहण वारो माण्हू उहो ई आहे. अच्छा. ऐं अगरि तव्हां द लोन रेंजर मूवी न ॾिठी आहे त उहा बि ॾिसो. हुन में बि मस्तु कमु कयो तव्हां वीचारे. हाणे न वञिजो ॾिसण, पहिरियों इहो वीडियो ॾिसो. हा, पहिरियों असांखे मां बि न सब्सक्राइब ॾिठी कयो यार. हा हिंट बि वॼाइजो. हा, हुन खां पोइ तोखे लोन रेंजर मां अॼु ॾेखारियां. हाणे पायरेट्स ऑफ कैरेबियन मूवी जा 6-7 पार्ट आहे के अची चुका आहिनि. पहिरीं कॾहिं आई माना शुरू कॾहिं खां थियो आहे? छा केस की पायरेट्स ऑफ न पायरेट्स ऑफ कैरेबियन. उहो मूंखे बि न ख़बर आहे, पर मां ॾिसंदो ईंदो आहियां सभु पार्ट. 10-15 साल थिया. 10 साल लॻभॻि. हा, त ऐं इहो जेको केस आहे उहो बि 9 सालनि खां माना 9 साल पहिरियों जी एक्चुअली कहानी आई आहे. एम्बर हर्ड वारी. एम्बर हर्ड ऐं जॉनी डेप्स हिक ॿिए जे मथां केस हाणे कया आहिनि, पर हिननि जी जेकी रिलेशनशिप जो केस आहे उहो त 2009 में ऑन एंड ऑफ डेटिंग चालू हुई आहे, लिकी छुपी. सम्झे? लिखी छुपी माना उन्हनि मां हे व्हाट्सएप ते न जाम मस्त विझंदो स्टेटसिस, त उन्हनि मां हिन व्हाट्सएप ते ॾिठो. इंस्टाग्राम ते बि त मूंखे फॉलो कजो एनआर द कलीनन ते. यही प्रमोशन. ओके, प्लग आहे. हा, त मां उन्हनि तुंहिंजे व्हाट्सएप स्टेटस ते ॾिठो कुझु त मैरिज वारो. मूंखे ख़बर बि न हुई हे ॿई ॼणा शादी कयल आहिनि. सम्झे थो? न सची में न ख़बर हुई. इहा ई त सीक्रेसी हलंदी आहे न हिननि एक्टर ऐं एक्ट्रेसिस में. मूंखे लॻे थो हिन केस खां पोइ एम्बर हर्ड वधीक फेमस थी आहे. मूं जहिड़नि माण्हुनि खे जिन खे ख़बर बि न आहे ऐं जिन खे पई बि न आहे हिननि माण्हुनि जी. मूंखे न सिंधी ऐं पंहिंजे कम जे अलावा जाम घटि शयुनि जी पई हूंदी आहे, त मां ॿियो कुझु पढ़ंदी न आहियां. त हे दादा बाक़ी सभु कुझु पढ़ंदा आहिनि. त हिननि जी पहिरियों शादी कयल हुई. हा, पहिरियों डेटिंग हलंदी हुई. जीअं ई एम्बर हर्ड जेकी एक्ट्रेस आहे उहा स्प्लिट थी पंहिंजे हस्बैंड सां. माना पहिरियों शादी कयल हुई. पहिरियों रिलेशनशिप में हुई. शादी क्या वो मूंखे बि न ख़बर आहे, मूंखे पई कान्हे हिन जी. मूंखे ख़ाली जॉनी डेप जी पई आहे. त जॉनी डेप ऐं पोइ हिननि डेटिंग शुरू कई लिकी छुपी करे. ठीकु आहे. हे कंहिंखां था लिकनि छुपनि? पब्लिक. छोकी एॾो जल्दी ब्रेकअप थी वियो, एॾो जल्दी नए रिलेशनशिप में अची वियो. ईअं कीअं माण्हू थू थू कंदा. हा, हुन थू थू खां बचण लाइ. सम्झे? त उहा ॻाल्हि आहे. त हुन खां पोइ हिननि लिकी छुपी करे डेटिंग चालू कई. हिननि जी एंगेजमेंट बि थी वई 2014 ताईं. ऐं इहो जेको केस आहे एक्चुअली 2009 खां स्टार्ट थियो आहे. केस माना रिलेशनशिप के केस? मां हिनखे रिलेशनशिप खे केस थो चवां. न चओ न, बिकॉज़ केस हे वरी जेको कोर्ट केस आहे उहो वरी आ गई 2019 खां 2018 खां ईअं चालू थियो आहे. हिक ॿिए जे मथां ईअं ई आरोप टाइप्स. त शादी घणो टाइम हलनि? मुश्किल सां साल. त हाणे तूं मूंखे ॿुधाए केस छा थियो आहे, मसइलो छा आहे? हे एॾा न्यूज़ में रोज़ छो था अचनि? ॾिस, एक्चुअली हिकिड़ो इंटरव्यू आहे, ठीकु आहे, जंहिंमें डायरेक्ट ईअं केस न चयो आहे भाई मूंखे जॉनी डेप अब्यूज़ कयो आहे एम्बर हर्ड. हिकिड़ी इन जनरल वॉशिंगटन पोस्ट जाम वॾी हिकिड़ी पब्लिकेशन आहे, हुन में चयो आहे भाई मूंखे डाइवोर्स करिणो आहे ऐं मां हिकिड़ी फिज़िकल अब्यूज़ जी विक्टिम आहियां फ्रॉम चाइल्डहुड टू अडल्टहुड. पर हुन में हिन डायरेक्ट नालो न ॾिनो आहे जॉनी डेप जे रिलेशनशिप में. स्पेसिफाई न कई न, पर भई मूंसां ईअं थियो. पर हिन सां गॾु रिलेशन जीअं डाइवोर्स थी वियो हिन पोइ उहो पोस्ट कयो अथई पंहिंजो इंटरव्यू. ठीकु आहे. त हुन जे करे जॉनी डेप जो बि जाम नालो ख़राबु थी वियो बिकॉज रिसेंट डाइवोर्स एम्बर हर्ड जो जॉनी डेप सां थियो हुयो. सम्झे? सम्झुमि. त उनजे करे इन जॉनी डेप वेचारे जा सभु कॉन्ट्रैक्ट बि विया हूंदा. कॉन्ट्रैक्ट बि हुनजो पायरेट्स ऑफ कैरेबियन मूवी मां बि हुनखे कढी छॾियऊं. डिज़नी बि हिनखे कढी छॾियईं. धजिया उॾी वई. धजिया नालो मिटीअ में. एम्बर हर्ड छोकिरी आहे. हा, त पोइ जॉनी डेप खुलियो आहे हुननि जे मथां भाई एक्चुअल फिज़िकल अब्यूज़ मुंहिंजे मथां थियो हुयो, ना की जी हिन जे मथां एम्बर हर्ड जे मथां. सम्झे? त पोइ उहो वरी पंहिंजो ॿियो इंटरव्यू ॾिनो अथई हुन. सम्झे? जॉनी डेप ॾिनो आहे न. ऐं हिनखे ॾिसी करे हुन 2020 में
एम्बर हर्ड जे मथां केस लॻायो आहे $50 मिलियन जो डेफमेशन। डेफमेशन केस, उहो जॉनी डेप लॻायो आहे एम्बर हर्ड जे मथां। पोइ वरी चालाकी करे हिकिड़ी सन पोस्ट आहे ब्रिटिश में, हुननि कुझु त ग़लति लिखियो आहे जॉनी डेप लाइ, त हुन जे मथां बि जॉनी डेप केस कयो आहे, हुनजे एडिटर जे मथां, हुनजे मेन न्यूज़पेपर जे ग्रुप जे मथां बि। सची ॿुधाए सन आई अहिड़ी, मां चवां थी मां न पढ़ंदी आहियां पर हर शइ ते ध्यानु हूंदो आहे मुंहिंजो, सभु कुझु पढ़ंदी रहंदी आहियां। सन मेगन मार्कल सां बि जाम कयो, पर असां हुन ते अॼु न ॻाल्हाईंदासीं, इन जे करे उहो देश छॾे वई, सम्झे थो। माना टोटल मेगन मार्कल जो जेको कयो अथऊं उहो मीडिया जे करे, ब्रिटिश मीडिया इन जनरल जे करे जाम थियो आहे, हालत ख़राब। हा पोइ त ऐं हिन खां वॾी ॻाल्हि हिकिड़ी ऑडियो में डेली मेल करे हिकिड़ी पब्लिकेशन आहे, डेली मेल खे बि उहा ऑडियो रिकॉर्डिंग मिली आहे जंहिंमें एम्बर हर्ड जॉनी डेप खे चए थी इहो कि भाई तूं वञ न अॻियां, तूं वञ, ॾिस तोखे छा थो चई, तूं वञ उते वञी करे चओ कोर्ट में आई एम जॉनी डेप, आई एम गेटिंग अब्यूज़्ड बाय माई वाइफ, तूं ॾिस तुंहिंजे लाइ छा थो थिए, पोइ कंहिंजी केरु सिंपथी खणी थो अचे तुंहिंजे लाइ। उहो बि ॿुधणु आयो आहे, एम्बर हर्ड जी ऑडियो मिली आहे द डेली मेल खे। माना तुंहिंजो चवणु आहे, ऐं मूंखे इहो ख़बर आहे भई जेको जेंडर स्पेसिफिक असां ते अब्यूज़ थींदो आयो आहे ओवरऑल फीमेल्स ते वधीक, हीअ उनजो गैर फ़ाइदो थी खणे। हा, मुंहिंजे व्यू पॉइंट में हे उनखे फ़ाइदो थी खणे ऐं उनखे पैसनि में बि थी कन्वर्ट करे, छोकी छा थियो, हिन $50 मिलियन लाइ डेफमेशन केस विधई, हिन वरी पोइ $100 मिलियन लाइ डेफमेशन केस कयो अथई एम्बर हर्ड जॉनी डेप जे मथां। भाई तूं मुंहिंजो नालो ख़राबु कयो अथई, मां फिज़िकल अब्यूज़ थी आहियां, तूं न थियो आहीं, त हुन जे करे इहो सॼो हाणे ॿिनि हफ़्तनि खां त हले ई थो इहो केस जाम गहराई में। पर हे नवीन, अॼु तूं जेको वॻो पाया आयो आहे ऐं जेको मां वेठी ॾिसां थी कोर्ट ट्रायल्स हलनि था, ओके, माना मां तोखे कल्ह बि इंस्टाग्राम ते हिकिड़ो मोकिलियो मैं रील, ईअं हूअ नॉर्मली पंहिंजे इन सां लॉयर सां शायदि ॻाल्हाए थी ऐं पोइ जीअं ई कैमरा हिन ते अचे थी रोअण थी चालू करे, माना केॾी एक्टिंग चालू आहे। हुनजे मथां जाम मीम्स बि आयूं आहिनि, तूं ॾिठियूं हूंदे या न ॾिठियूं हूंदे उहो अलॻि ॻाल्हि आहे, पर पंहिंजो उहो ॾेखारे ई थो कि भाई हुनखे एक्चुअली ख़बर अथई 3-4 टाइप्स जा मेंटल हुआ साइकोलॉजिकल डिसऑर्डर्स, जंहिंजे करे हुननि कोर्ट वारनि बि साइकोलॉजिकल डिसऑर्डर्स जी स्पेशलिस्ट घुराई अथऊं। हुन चयो आहे पाण भाई एम्बर हर्ड इज़ गोइंग थ्रू वेरियस मल्टीपल मेंटल डिसऑर्डर्स, चयो अथई ऑन रिकॉर्ड। हा, हुन जेकी आहे त पोइ मेंटल डिसऑर्डर्स अगरि हलनि था त पोइ हे जेको केस फाइटिंग आहे उहो त इनवैलिड थो थी वञे न, इनवैलिड, बिकॉज़ हुन सेंटेंसिस रोज़ फिरंदियूं न, रोज़ नथियूं फिरनि न, फ़िलहाल ताईं त नथियूं फिरनि, पर हुनजी जेकी एक्टिंग आहे उहो कोर्ट खे ॾिसण थी अचे या नथी ॾिसणु अचे उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर वधीक करे जेको इंटरनेट अॼु जे टाइम में आहे, जेके सपोर्ट मिले थो जॉनी डेप खे ई थो मिले, छोकी जॉनी डेप जी एक्स वाइफ हुन बि जॉनी डेप खे सपोर्ट कयो आहे कि भाई हे कॾहिं फिज़िकल अब्यूज़ करे ई नथो सघे, छोकी हे पाण इंट्रोवर्ट माण्हू आहे जॉनी डेप। पर माण्हू वक़्त जे हिसाब सां चेंज बि त थींदो आहे न, आई एम ट्राइंग टू प्ले द डेविल्स एडवोकेट हियर, पर मां नथी चवां हुन ईअं कयो आहे न, पर वक़्त जे हिसाब सां माण्हू चेंज बि थींदो आहे न, त हुन लाइ प्रूफ अचणु खपे न। प्रूफ अॼु ताईं मिलियो आहे कि भाई एम्बर हर्ड जॉनी डेप जे पलंग ते वञी करे 2 नंबर करे आई। ॿुधाए, इहा वॾी ॻाल्हि न आहे? सीरियसली इहो प्रूव्ड आहे, फोटोज़ आहिनि, ऐं सिक्योरिटी गार्ड बि थो चए भाई मां अॼु ताईं एम्बर हर्ड जूं अहिड़ियूं हरकतूं ॾिठियूं आहिनि जॉनी डेप जे घर में, ॿुधाए, ऐं जॉनी डेप जी आङुर बि कटिजी वई आहे, उहो बि फोटो आयो आहे, हिन कटी आहे नाइफ सां, उहा बि वीडियो आहे, आङुर कटी अथईं, आङुर। ॿुधाए, हाणे इहो फिज़िकल अब्यूज़ चवंदी आहे कि जेके तोखे अख जे हेठां ब्लैक आया आई आहे तूं हुनखे फिज़िकल अब्यूज़ चवंदी आहे? न, अंडर आई सर्कल्स त बिकॉज़ आई एम अ स्किन केयर एक्सपर्ट, अंडर आई सर्कल्स लैक ऑफ स्लीप, न लैक ऑफ स्लीप न आहे, हुन चयो आहे भाई जॉनी डेप मूंखे चमाटा आई आहे या मुको आयो आहे, ऐं पोइ वरी हुनजे नेक्स्ट डे ई मैडम जॉनी डेप सां गॾु इंटरव्यू ते वई आहे जेके कुझु बि कान्हे। आई एम सॉरी फॉर लाफिंग बट समझे के अखियुनि जे हेठां कारा, हा, मेकअप में जाम पावर आहे। एग्जैक्टली, सी दैट इज व्हाई आई एम नॉट लॉन्चिंग माय मेकअप। Why? You don't want people to have power? न बाबा, असांखे पावर आहे काफ़ी आहे। I'm laughing because the whole situation sounds so ridiculous, absolutely. माना ये 2 नंबर वाली ॻाल्हि मां सच्ची पहिरों पढ़ी न हुई, मां फर्स्ट टाइम थी ॿुधा कैमरा आहे क्या? न तोखे ख़बर है? हाँ, त बाक़ी मां रोज टच में आहियां हिननि जो, रोज ॾिसंदो आहियां केस, तॾहिं त मां तोखे वठी आई आहियां कैमरा आहे क्या, बिकॉज़ तू जॉनी डेप जो इहो वॾो फॉलोअर
फॉलोअर हा आहिनि हा ऐं फुल ईअं सपोर्टर आहिनि हा ऐं जेको थी रहियो आहे आई जेन्युइनली फील भली मां छोकिरी आहियां हर दफ़े छोकिरियूं सही आहिनि ईअं न थींदो आहे इट इज़ नॉट अबाउट द जेंडर इट इज़ अबाउट वॉट इज़ द फैक्ट हा ऐं ईअं न आहे की सभु छोकिरा मारींदा आहिनि या सभु छोकिरियूं मार खाईंदियूं आहिनि उल्टो बि थी थो सघे छोकिरियूं बि मारींदियूं आहिनि छोकिरा बि मार खाई सघंदा आहिनि उन सां मूंखे यादि आहे तूं कॾहिं मार खाधी आहे हा तुंहिंजी त रोज़ ई खाईंदो आहियां असां त रोज़ मिलंदा बि न आहियूं त तूं छॾे ॾे न न मिलंदा आहियूं न राति जो तूं सुम्हण महिल मूंखे मारींदी आहे न पोइ ओके गुड नाइट चवंदी आहे त मूंखां हाणे की तूं मेकअप कंदे न मां मेकअप थो कयां उहो सस्तो पवंदो अच्छा त हाणे तुंहिंजी छा आकाशवाणी आहे अबाउट एवरीथिंग आकाशवाणी न हिकिड़ो ॿियो अखर छा चइबो आहे फोर साइड आपका दूरदृष्टि दूरदृष्टि तुंहिंजी छा आहे अबाउट दिस केस वेयर इज़ इट हेडेड मुंहिंजे हिसाब सां हिनखे कंफर्म न आहे पैसा मिलंदा की न जॉनी डेप खे कल्ह छाजा पैसा अच्छा हो मिलियन defamation? जेको डेफेमेशन हाँ, केस हाँ, हाँ, उहो कंफर्म न आहे मिलंदा की न छोकी ज़रूरी न आहे जेको जीते थो उनखे पैसा मिलंदा हिन केस में ओके हुन केस कयो आहे पर पैसा मिलणु न मिलणु उहो कोर्ट जी जूरी जे हथ में आहे न पर आई डोंट थिंक इट इज़ एनी मोर अबाउट द मनी हूंदो पैसा हिते नाले जो आहे कमु ऐं मूंखे त हुन ॻाल्हि ते बि दुख थो थिए की भई जॉनी डेप पाण इहो डिक्लेयर करे चुको आहे भई मां अॻियां जूं पायरेट्स ऑफ कैरेबियन मूवीज़ न कंदुमि जेकी अचण वारी हुई पर हुननि बि होॾां कढी छॾियऊंसि न हुननि कढी छॾियो न त हाणे उहो हथ पेर जोड़े करे बि ईंदसि त पोइ न कंदो न वीचारो अगरि हे केस खटंदो त हो मतां अचनि हा मतां अचनि राइट एंड ऑल्सो मां हो जेको तुंहिंजो स्टेटस ते ॾिठो हो पुछनिसि था वॉट हैव यू लॉस्ट एवरीथिंग नथिंग लेस देन एवरीथिंग Nothing मूंखे less उहो than ॾाढो ईअं टचिंग लॻो डायलॉग एक्ज़ैक्टली तॾहिं त मां स्टेटस ते विधो हुयो आई नो हा माना छा वाट लॻाई अथईंसि एंड तोखे लॻई थो किथे बि फाइनल क्वेश्चन तोखे लॻई थो किथे बि हे सॼो स्टेज्ड आहे ॿई था पैसा कमाइनि बिकॉज मीडिया जाम पब्लिसिटीअ मां ऑब्वियसली इट्स अ होल यू नो गेम मीडिया त पैसा कमाए थी बाक़ी जाम। हे ॿई ॼणनि जी त ऑलरेडी हुई न पंहिंजी स्टैंडिंग पंहिंजे हिसाब सां हॉलीवुड में पर जॉनी डेप जो जेको नालो ख़राबु थियो हे हुनखे बचाइण लाइ त आयो आहे न कैमरा जे साम्हूं न त तूं कोर्ट रूम जी कंहिंजी ॾिठी अथई कोर्ट रूम जी वीडियोस जेके यूट्यूब ते लाइव हलनि त कोर्ट रूम में अंदरि इहो फिल्मिंग अलाउड आहे हा अलाउड आहे न अगरि तोखे परमिशन्स मिलनि थियूं त जूरी माना जेके 8-10 माण्हू वेठा आहिनि राजा इंग्लिश लिटरेचर जी तोखे मूंखे डिग्री मोकिलणी पवंदी जनरल पब्लिक अनाउंसमेंट आई आहे सॉरी जूरी माना छा सॉरी जूरी हा हा वारनि वारी जुआऊं न जूरी जुआऊं बि न जूली बि न ठीक आहे anything else you want to say about this matter or do you think we should do one more episode of this as the case progresses आई थिंक सो जेको फाइनल ताईं जेसि ताईं अचे जल्द सां जल्द जॉनी डेप जीती अचे तेसि ताईं पोइ हिकिड़ी ॿी वीडियो ठहंदी अवल ख़ैर ख़ैर stay tuned एंड असां पोइ वरी इन ते कचहरी कंदासीं भई जेको थियो उहो सही थियो की न थियो जेको बि फाइनल हूंदो जेको बि थिए हा पर हाणे ॾिसूं था शला दातार जेको सही माण्हू आहे हुनजो साथ ॾे हा शल दातार जॉनी डेप जो साथ ॾे अच्छा टेल मी हाउ डिड यू फील गेटिंग इनटू द कॉस्ट्यूम मस्तु मस्त न हा मां त सोचे रखियो आहे ईअं ऑन द मोमेंट हूंदो आहे भई मूंखे हे पाइणो आहे बसि हाँ वधीक लंबे intense आहे न हा प्लानिंग न हुई न प्लानिंग शादी हेठां 3/4 पातो आहे कैन यू प्लीज स्टैंड अप एंड शो वंस नो थैंक यू प्लीज न हेठां असां वही चड्डी पाए वेठा आहियूं मथां ठही सबरी वेठा आहियूं इट्स पार्टी इन दी अपस्टेयर्स 3/4 ऑलराइट गाइस दैट्स इट अॼु हिन बिजनेसमैन जो टाई वारो अटायर तव्हां लाइ ख़ासि आयो कोर्ट रूम वारो कोर्ट रूम जॉनी डेप बि ॾाढो सिमिलर पियो लॻई हुननि इन ब्लैक तूं ॾिठो हूंदे न तॾहिं मां तॾहिं त गॉगल्स पातो हो बि गॉगल्स पाए वेंदो आहे कोर्ट रूम में आखाणी पूरी थी पोइ मुंहिंजी पती पड़ी ईअं ई अथव भावना राजपाल डू यू वांट टू क्लोज द वीडियो हा क्लोज माना ईअं की टाटा बाय बाय अच्छा पंहिंजा कीमती अखर थोरा ओहो अच्छा हलो ठीकु आहे माण्हू असां अलविदा था कयूं तव्हांखे सब्सक्राइब कजो ज़रूरु चैनल खे घंटी वॼाइजो मुंहिंजो इंस्टाग्राम चैनल बि अथव ऐं अगरि तव्हांखे हा तुंहिंजो बि इंस्टाग्राम चैनल आहे सॉरी ऐं तव्हांखे अगरि कुझु शॉर्ट समरी हिन जी पढ़णी हुजे त उहा बि लिंक मां तव्हांखे हेठि डिस्क्रिप्शन में ॾियांव थो त ज़रूरु हुनखे थोरो टाइम मिलेव त पढ़िजो छोकी 2009 खां थियूं इहे ॻाल्हियूं हलनि वीचारनि जूं ऐं कमेंट कजो मुंहिंजे लाइ सुठियूं ॿियो कुझु न Also tell me how pretty I'm looking. माण्हू नई लिपस्टिक खई आहे तव्हां लाइ. Thank you guys. See you in the next video. माण्हू मेकअप लाइ पिया चवनि. बाय बाय